जय राम जी की। अॼु तारीख़ 11 सितंबर स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे अॻिते वधो सोभ पायो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त आर्य वीरो हाणे जागो, अॻिते वधो। हथ में मशाल खणी अत्याचारियुनि सां टक्कर खाइण ऐं चङे थियण जे वास्ते अॻिते वधो। वीर बहादुर वधंदा रहो, अॻिते वधो ऐं सोभ हासिल करियो। सच्चे कर्मवीर विघ्न बाधाओं से घबराते नहीं। माना सच्चा कर्मवीर तकलीफ़ुनि ऐं रिंडकुनि खां घबराईंदा की न आहिनि। जय राम जी की। महाकवि अयोध्या सिंह चवे थो, देखकर बाधा विविध बहु विघ्न घबराते नहीं। रह भरोसे भाग्य के दुख भोग पछताते नहीं। लोग तुम शक्ति के हो और शक्ति तुम्हारी है। अज्ञान, आलस, दुर्बलता मनुष्य जा दुश्मन आहिनि। जय राम जी की। मनुष्य ते विकार बरसात वांगुर वसण जी तैयारी करे रहिया आहिनि। ईश्वर बचाए। जय राम जी की।